जो अतुंगा यूसी जो अतुंगा यूसी जो अतुंगा यूसी जो अतुंगा यूसी जो खिपरू अतुंग यूसी जो गोठाण जो असिस्टेंट कमिश्नर ऑफिस अॻियां एहतजाजी मुज़ाहिरो केतिरनि ई कलाकनि ताईं धरणो जारी। यूसी अतुंग जो गोठाणनि रफ़ीक शेर मोहम्मद यूनस इस्माइल गजू ऐं ॿियनि जी अॻवानी में ॿोॾ मुतासिरनि खिपरवाह खां असिस्टेंट कमिश्नर निसार शाह जी ऑफिस ते पैदल रैली कढी सख़्त नारेबाज़ी करे धरणो हणी वेही रहिया। इन मौके ते सहाफ़ियुनि सां ॻाल्हाईंदे मुतासिरीन चयो त गुज़िरियल 1 महीने खां बरसाति जो पाणी असांजे ॻोठनि ऐं ॿनियनि में हद खां वधीक बीठल आहे। घरनि में पाणी बीठल हुजण जे करे असां घरनि खां ॿाहिरि दरपदरी वारी ज़िंदगी गुज़ारण ते मजबूर आहियूं। असांजी दांह बावजूदि केर बि ॻोठनि मां पाणी कढण लाइ तयारु न आहे। जॾहिं त ॿोॾ मुतासिरनि पारां हयल धरणे में असिस्टेंट कमिश्नर ॻोठाण सां ॻाल्हाइण जी ज़हमत बि नाहे कई। ॿोॾ मुतासिरनि जो चवणु आहे त बग़ैर ॻाल्हाइण यकीन दयानी कराइण जे असां धरणो ख़तमु न कंदासीं। HRJDO न्यूज़ ते इन वक़्त ताईं बस एतिरो ई। वधीक ख़बरनि ऐं अपडेट्स लाइ ॾिसंदा रहो HRJDO न्यूज़।